अस्सलाम वालेकुम दोस्तों, मुंहिंजो नालो आहे कमर ज़मान हमलाणी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो हमलाणी टीवी HTV यूट्यूब चैनल। जीअं त दोस्तों तव्हां सभिनि खे ख़बर आहे त मां सिंधी ड्रामो लॾो पाड़े ते अॻु में बि काफ़ी सारा वीडियो ठाहे चुको आहियां, जंहिंमें मां 97 मिस्टेकूं ॾेई चुको आहियां ऐं अॼु हिकिड़ो ॿियो बि वीडियो मां हिननि मिस्टेकनि जो हिन ड्रामे ते ठाहे रहियो आहियां। दोस्तों यादि रखिजो त ही मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, न कि पर्सनल मिस्टेकूं आहिनि, तंहिं करे हिननि मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो। ऐं वीडियो शुरू करण खां पहिरियां जेके बि दोस्त मुंहिंजे हिन चैनल ते नवां पिया अचनि उन्हनि खे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे छॾिजो ऐं बेल आइकन खे ज़रूरु दॿाए छॾिजो त जीअं हिन क़िस्म जा वधीक वीडियो तव्हांखे फ्यूचर में बि मिली सघनि। त दोस्तों हाणे हलूं था पंहिंजे अॼु जे वीडियो तरफ़। मिस्टेक नंबर 98 किस्त नंबर 63। दोस्तों हिन सीन में तव्हां किरड़ जे चंपलनि ॾांहुं गौर कयो त कहिड़े डायरेक्शन में रखियल आहिनि। हिकु दफ़ो ॿीहर ॾिसो किरड़ जे चंपलनि ॾांहुं त हू कहिड़ीअ डायरेक्शन में रखियल आहिनि। ऐं दोस्तों कुझु ई सेकंडनि खां पोइ जॾहिं किरड़ वटि अरबाब थो अचे त हाणे वरी तव्हां चंपलनि जी डायरेक्शन ॾिसो। पहिरियां चंपलनि जी डायरेक्शन कीअं हुई ऐं हाणे वरी कीअं आहे, तव्हां गौर सां ॾिसी सघो था दोस्तों। मिस्टेक नंबर 99 किस्त नंबर 63। तो हिन सीन में गुलू जेको पंहिंजे शेफरनि खे कंघी पियो ॾिए, तव्हां उन ते गौर कयो त हिते गुलू जे हथ में गुलाबी कलर जी कंघी आहे। हिकु दफ़ो तव्हां ॿीहर ॾिसो त हिते गुलूअ जे हथ में गुलाबी कलर जी कंघी आहे। गौर सां ॾिसो तव्हां। ऐं दोस्तों हिकु ई सेकंड खां पोइ जॾहिं गुलू पंहिंजो पाण खे आरसीअ में थो ॾिसे त तव्हां गौर सां ॾिसी सघो था त हिते कंघी चेंज आहे। पहिरियां गुलाबी कलर जी हुई ऐं हिकु ई सेकंड खां पोइ हाणे वरी ब्लू कलर जी अची वई आहे। तव्हां गौर सां ॾिसो। मिस्टेक नंबर 100 किस्त नंबर 63। दोस्तों हिन सीन में शेरल अरबाब माना रोईंदो पियो अचे त तव्हां शेरल जे कपिड़नि ते गौर कयो त हिते शेरल खे आसमानी कलर जी कमीस ऐं पीले कलर जी सलवार आहे। गौर सां ॾिसो। ऐं दोस्तों हाणे हिते शेरल रोईंदो रोईंदो पंहिंजे घर जे तरफ़ पियो वञे। ऐं दोस्तों जॾहिं कुझु ई सेकंडनि खां पोइ घर थो पहुचे त तव्हां ॾिसो त हिते शेरल जा कपिड़ा चेंज आहिनि। तव्हां दोस्तों गौर सां ॾिसी सघो था। पहिरियां आसमानी कलर जी कमीस ऐं पीले कलर जी सलवार हुई, हाणे नासी कलर जी कमीस ऐं साए कलर जी सलवार आहे। दोस्तों जॾहिं शेरल अचे घर खां ॿाहिरां पियो त कपिड़ा किथां चेंज करे आयो। दोस्तों इहा मिस्टेक आहे या न, तव्हां कमेंट में ज़रूरु ॿुधाइजो। मिस्टेक नंबर 101 किस्त नंबर 63। दोस्तों हिन सीन में तव्हां सुहागण ॾांहुं गौर कयो त हिते सुहागण उस ते वेठल आहे, यानी सुहागण जे मथां का बि छांव न आहे। तव्हां गौर सां ॾिसो त सुहागण उस में वेठल आहे, सुहागण जे मथां का बि छांव न आहे। ऐं दोस्तों कुझु ई सेकंडनि खां पोइ जॾहिं कैमरा सुहागण ॾांहुं ज़ूम थी थिए त तव्हां गौर सां ॾिसी सघो था त हाणे सुहागण जे मथां छांव थी वई आहे, यानी पहिरियां उस हुई हाणे उस न आहे, हाणे छांव थी वई आहे। आख़िर हिकु सेकंड खां पोइ इहो करिश्मो कीअं थियो, दोस्तों तव्हां कमेंट में ज़रूरु ॿुधाइजो। मिस्टेक नंबर 102 किस्त नंबर 64। दोस्तों हिन सीन में मीरज़ादी सिर्फ़ु गुलूअ जी मुंहं ते हथ थी रखे ऐं तव्हां गुलूअ जी ओवर एक्टिंग खे ॾिसो। दोस्तों हिन सीन में मिस्टेक इहा आहे त मीरज़ादीअ सिर्फ़ु गुलूअ खे चमाट रखी आहे ऐं गुलूअ जी ओवर एक्टिंग खे ॾिसो। मिस्टेक नंबर 103 किस्त नंबर 64। दोस्तों हिन मिस्टेक ते गौर कजो। दोस्तों ब्रेक खां पहिरियां ही सीन हेतिरो ॾेखारियो वञे थो, तव्हां गौर सां ॾिसो। किरोना वारी टीम आई आहे सुयूं हणण लाइ। हाँ किरोना टीम छा थियो गुलू, किरोना जी सुई कोन हणाईंदे या?
भज परे बा केर तो सुई हणा है। यकीनन दोस्तों तव्हां ॾिठो ऐं ॿुधो हूंदो। ऐं दोस्तों जॾहिं ब्रेक खां पोइ वापसि ड्रामो शुरू थियो त तव्हां उहो बि सीन ॾिसो। किरोना वारी टीम आई है सुयूं हणण लाइ। हाँ दोस्तों हाणे तव्हां ॾिसो त हिते एडिटर जी ग़लती आहे। पहिरें सीन में जेको ब्रेक खां पहिरियां आयो हो त हिन में गुलूअ जा आख़िरी लफ़्ज़ इहे हुआ त न भाउ केर थो सुई हणाए। ऐं दोस्तों जॾहिं ब्रेक खां पोइ वापसि ड्रामो शुरू थियो त गुलूअ हिकु हुर्फ़ बि कोन ॻाल्हायो ऐं क़िस्त ख़तमु थी वई। दोस्तों हीअ हिकु वॾी मिस्टेक आहे जेका हिन ड्रामे में एडिटर खां थी आहे। दोस्तों जेकर हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में न अचे त तव्हां क़िस्त नंबर 64 ॾिसी सघो था या हिन ई मिस्टेक खे जंहिंखे मूं ठाहियो आहे उहा बि तव्हां ॾिसी सघो था। दोस्तों अॼु जे लाइ हिन वीडियो में बसि एतिरो। उमेद थो कयां त हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। जेकर हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आयो आहे त हिन वीडियो खे लाइक कंदा, दोस्तनि सां शेयर कंदा ऐं हिन वीडियो में कमेंट बि ज़रूरु कंदा। ऐं जेके बि दोस्त मुंहिंजे हिन चैनल ते नवां पिया अचनि उनखे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल आइकन खे ज़रूरु दॿाए छॾियो त जीअं हिन क़िस्म जा वधीक वीडियो तव्हांखे फ्यूचर में बि मिली सघनि। दोस्तों यादि रखिजो त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि न कि पर्सनल मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिननि मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो। ऐं दोस्तों हाणे मिलूं था नेक्स्ट वीडियो में। तेसिताईं पंहिंजे दोस्त क़मर ज़मान हमरानी खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।